हिकिड़ो मिंट इहो बीहो भला। हे कहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था थधि वधी वई आहे ऐं स्कूलनि जूं जेको असां 5-6 ॾींहं अञा मोकलूं कयो। यार थोरो दिलि में कयो, साल पूरो स्कूलूं बंदि हूंदियूं आहिनि, वरी ॿोॾूं अची वेंदियूं 3 महीननि खां पोइ। हे थधि हेॾो सीउ थो पए, बर्फ़ थी किरे, धंधे जी था कयूं न, धंधे जी कयूं था, स्कूलूं हलनि थियूं, अस्पतालूं खुलनि, सभु शयूं पंहिंजे कमकार खां हलनि थियूं। थोरो सर्दी अचे थी त हिननि जी थी फाटे, बाबा मोकलूं कयो। यार ॿारनि जे मुस्तक़बिल खां न खेॾो, थोरो हा मरूं था सीउ में, मरूं था पोइ बि वञूं था, पर हिननि खे थोरो 10 डिग्री थिए थो, ॿीट थी फाटे, त बाबा मोकलूं कयो, मोकलूं कयो। महिरबानी करी गवर्नमेंट खां घुरो, पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे, गवर्नमेंट खां घुरो त स्कूलनि जा दरियूं दरवाज़ा सुठा लॻाए ॾियनि, त दरियूं दरवाज़ा हूंदा त सर्दी अंदरि कोन ईंदी, बारिश जो पाणी छित हूंदी त टपकंदो कोन हेठि, त ॿार सुकून खां पढ़ंदा। बाक़ी सियारो त हर साल अचे थो न, हाणे हर साल सियारो ईंदो त हर साल मोकलूं कराईंदा या? महिरबानी कयो, ॾिसो ॾिसो हीअ पोयां ॾिसो था, हे केतिरी बर्फ़बारी आहे, हे केतिरी बर्फ़बारी आहे, हे पेर ॾिसो मुंहिंजा, तिरकी किरूं था, मरूं था, पोइ बि धंधे जी कयूं था। ऐं जॾहिं माण्हू मौसमनि खां हटी करी कमकार जी कंदा आहिनि, उहे ई तरक़ी कंदा आहिनि। बाक़ी ख़ाली नारो पढ़ंदी सिंध वधंदी सिंध, सिंध जा ईअं ई डाउनलोड कंदा छा तव्हां AI मां त सिंध वधी वेंदी? इहो को प्रॉम्प्ट त कोन्हे त तव्हां बसि गूगल ते लिखंदा ऐं सिंध सुधरी वेंदी। सिंध सुधरंदी पंहिंजे अफ़ालनि खां। बाक़ी मोकलूं कयो, हे महिरबानी करे अहिड़ा ट्रेंड वाइड़ा न हलायो, धंधे जी जिते बि जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत। सी एॾो आहे, पोइ बि वीडियो ठाती आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु थुक बुझो करण जे लाइ, उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके इहो हरकतूं कंदा आहिनि, त मोकलूं कयो। महिरबानी करे ॿारनि खे पढ़ायो, स्कूलूं बाक़ाइदे हलनि, ॿार वञनि, हींअर 10 ॾींहं मोकलूं खाधियूं आहिनि। ख़ुशि रहो।